अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टाइम्स से गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। टंडो इलायार मां पीर बिलाल जिलानी जी ख़बर शामिल कंदासीं। दिफ़ा पाकिस्तान विंग जे सरबराह डॉक्टर पीर ताजशाह जिलानी वॾेरे फैज़ मोहम्मद कार्लो जी मच कचहरी जी दावत ते सारंग कार्लो पहुतो। कार्लो बिरादरी जे मोअज़्ज़िज़नि सां मुलाक़ात कई। कार्लो बिरादरी जे मोअज़्ज़िज़नि जंहिंमें वॾेरो मुहिब अली कार्लो, करीम बख्श कार्लो सिंध पुलिस, वॾेरो सुल्तान कार्लो, रईस शेर अली कार्लो, वॾेरो अल्लाह बख्श कार्लो, वॾेरो इम्तियाज़ अली कार्लो, वॾेरो सिकंदर अली कार्लो, वॾेरो हाजी कार्लो, रईस सरमंद खोसो सिंध टीवी, वॾेरो कासिम अली कार्लो, इरशाद अली कार्लो, वॾेरो कासिम अली कार्लो, महफ़िल जे मोर नामवर शाइर लेखक तारीख़दान साईं खलील अहमद खोसो ख़ासि के लिए ख़ुसूसी शिरकत कई। मच कचहरीअ में कामरेड फैज़ मोहम्मद कार्लो, दिफ़ा पाकिस्तान विंग जे सरबराह डॉक्टर पीर ताजशाह जिलानी पाकिस्तान जी दिफ़ा ऐं सालमियत लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे रहियो आहे। हू आवाम में वञी पाकिस्तान जी फ़ौज सां गॾु बीहण जी दावत ॾिए थो। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया ते पाकिस्तान जे दुश्मननि खे मुंहतोड़ जवाबु ॾींदो आहे। असांजी दावत ते अचण ते डॉक्टर पीर ताजशाह जिलानी जो शुक्रगुज़ार आहियूं। दिफ़ा पाकिस्तान विंग जे सरबराह डॉक्टर पीर ताजशाह जिलानी चयो त कार्लो बिरादरी अमुन पसंद बिरादरी आहे। कार्लो बिरादरी हमेशह मज़लूम बिरादरीअ सां गॾु बीठी आहे। पाण में इत्तेहाद ई पाकिस्तान जी तरक़ीअ जो ज़ामिन आहे। कामरेड फैज़ मोहम्मद कार्लो सादात जमायत इत्तेहाद पाकिस्तान ज़िंदाबाद रैली में शिरकत करे साबित करे छॾियो आहे त असीं सभु वतन अज़ीज़ पाकिस्तान जा सिपाही आहियूं ऐं वक़्तु अचण ते पंहिंजी जान जी कुर्बानी ॾियण खां गुरेज़ न कंदासीं। डॉक्टर पीर ताजशाह जिलानी कार्लो बिरादरी जे मुअज़्ज़िज़नि जा थोरा मञा। कामरेड फैज़ मोहम्मद कार्लो तरफ़ां समूरे महिमाननि खे शानदार डिनर पिणु पेश कयो वियो।